दोस्तों सिंध ऑनलाइन स्कूल में तव्हांखे भलीकार। हिन नंढड़ी वीडियो में असां तव्हांखे ॿुधाईंदासीं सिंध ऑनलाइन स्कूल छा आहे ऐं इहो कीअं कमु कंदो आहे, ते कहिड़ा कहिड़ा फीचर आहिनि ऐं हिन जी वेबसाइट खे कीअं हलाइजे। त सभ खां पहिरीं ही वेबसाइट जो ॾेख आहे जंहिंमें कोर्स ऐं उन खां पोइ उस्ताद जो टैग आहे, असां बाबति त असां केरु आहियूं, छा आहियूं, ऐं उन खां पोइ सहकार, जेकॾहिं केरु दोस्त कीअं करणु चाहे असां सां सहकार कीअं करे सघे थो, हिन क़ौमी कम में कहिड़े नमूने सां असांजो साथ ॾेई सघे थो, उन जो तरीक़ेकार लिखियलु आहे। अर्पना त हीअ असां वेबसाइट या ही जेको असां मक़सदु खणी निकिता आहियूं उहो असां कंहिंखे अर्पियो आहे, ऐं असां सां राब्ते जे लाइ बि तव्हांखे लिंक ॾिनी वई आहे। असां कंहिं बि टाइम ते असां राब्तो करे सघो था। त थोरो तफ़सील में अचूं था त इन्हनि सभिनी शयुनि में कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं आहिनि। दोस्तों असांजो मक़सदु छा आहे, जंहिंजे कारण असां इहो प्रोजेक्ट खणी आया आहियूं, असल में इन जो सॼो मक़सदु सिंध जी तइलीम खे जदीद दौर में दाख़िल करणु आहे। सिंध में साइंसी तइलीम खे आम करणु आहे, जदीद सिख्या वसीले सिंधियुनि खे भर करणु, रिवायती तइलीम खां हटी तख़लीक़ी सिख्या ॾियणु, मुफ़्त ऐं मयारी सिख्या वसीले नौजवाननि खे अॻिते आणणु ऐं जदीद तइलीम सां गॾु हुनुरपूर्ण सेखारणु आहे। इहो असांजो मक़सदु आहे। इहो मक़सदु खणी असां तव्हांजे साम्हूं हाज़िर थिया आहियूं ऐं उमेद था कयूं त असां इन मक़सद में कामयाबु थींदासीं। उन खां पोइ आहे कोर्स ताईं पहुचणु तमामु आसान। वेबसाइट खे एतिरो आसान कयो वियो आहे, को बि शागिर्द आसानी सां कंहिं बि कोर्स ताईं पहुची सघे। ही वेबसाइट जो डैशबोर्ड आहे जंहिंमें क्लास ऐं क्लास खां पोइ सब्जेक्ट वग़ैरह लिखिया पिया आहिनि। तव्हां ॾिसी रहिया आहियो त ही तमामु घटि सब्जेक्ट लिखियल आहिनि, पर जीअं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हीअ असांजो अञा शुरूआती क़दम आहे ऐं इहो अॻिते हली वधंदो। ड्रॉप डाउन मेन्यू जे ज़रिए बि कंहिं बि कोर्स ताईं पहुची सघे थो। कोर्स ते टिक करण खां पोइ तव्हां को बि क्लास टिक कयो, क्लास ते टिक करण खां पोइ तव्हां उहो सब्जेक्ट टिक कयो, उन सब्जेक्ट जा वीडियोज़ वग़ैरह जेके बि आहिनि तव्हांजी स्क्रीन जे अॻियां अची वेंदा। उन्हनि वीडियोज़ खे उते बि हलाए सघिजे थो ऐं फुल स्क्रीन करे बि हलाए सघिजे थो आसानी सां। उन खां पोइ आहे असांजा उस्ताद मोहतरम जेके तमामु घणी महिनत करे रहिया आहिनि सिंध जे हिन क़ौमी मक़सद ख़ातिर। पूरी सिंध में मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां दोस्त असांजे वीडियोज़ वग़ैरह ठाहे घुमाइणे रहिया आहिनि, जंहिंजी मदद सां असां ही सभु वीडियोज़ रखूं था। जीअं त दोस्त तव्हां ॾिसी सघो था त असां वटि क्लास त सभु आहिनि, 6 खां वठी मैट्रिक ताईं आहिनि, पर जीअं त अॻियां असां वटि सब्जेक्ट खुटियल आहिनि ऐं सब्जेक्ट्स में बि असां वटि चैप्टर वग़ैरह अञा ताईं कवर न आहिनि थी सघिया। उन जे करे असांखे तमामु घणनि दोस्तनि जी ज़रूरत आहे, तमामु घणे सहकार जी ज़रूरत आहे, जीअं असां हिन मक़सद खे पाए तकमील ताईं पहुचाए सघूं। असां सां सहकार करण जे लाइ असां सां हिन साथ में क़ौमी मक़सद में शामिल थियण जे लाइ साथ में शामिल थियण वारे बटण ते क्लिक कयो। तव्हां वटि फॉर्म खुली ईंदो जंहिंमें नालो, ईमेल एड्रेस, फ़ोन नंबर ऐं तव्हांजो उनवान, छाजे लाइ तव्हां असां सां राब्तो करणु चाहियो था, उहो लिखी ऐं पंहिंजो पैगाम लिखी असां ॾे उमाणियो त जीअं असां तव्हांखे प्रोग्राम में शामिल करे सघूं। ॿिया कुझु फीचर आहिनि जंहिंमें असां बाबति असां केरु आहियूं, छा आहियूं, कीअं कमु कयूं पिया, असांजो छा मक़सदु आहे, उन जो थोरो मुख़्तसिर बयानु कयो वियो आहे। उन खां पोइ सहकार, असां कहिड़े नमूने सां तव्हां सहकार करे सघो था। अर्पना, असांजे दोस्त कदीर कांदड़ो साहिबु पंहिंजे वालिद मोहतरम जे ख़्वाब खे साबिया ॾियारण जे लाइ ही मक़सदु खणी आयो आहे ऐं इंशाअल्लाह तव्हां सभिनी दोस्तनि जे ताउन सां इहो मक़सदु पूरो थींदो। उन खां पोइ असां सां राब्ते जे लाइ बि तव्हांखे लिंक ॾिनी वई आहे, उन जे ज़रिए बि तव्हां असां सां राब्तो करे सघो था ऐं वेबसाइट, फ़ोन नंबर, फेसबुक सभु कुझु स्क्रीन ते आहे। कंहिं बि तरीक़े सां जीअं तव्हांखे मुनासिबु लॻे असां सां राब्तो करे सघो था। जीअं त दोस्तों अॼुकल्ह मोबाइल ऐं ॿियूं डिवाइसिस, आईपैड या टैबलेट्स वग़ैरह बि आहिनि, कंप्यूटर बि आहिनि, लैपटॉप बि आहिनि, त उन जे करे हर स्क्रीन ते मोबाइल हुजे, थोरे टैबलेट हुजे या कंप्यूटर हुजे, उन स्क्रीन ते इन वेबसाइट खे हलाइण जे लाइ रेस्पॉन्सिव बणायो वियो आहे। कंहिं बि तव्हां स्क्रीन ते कहिड़ी बि रिज़ोल्यूशन ते तव्हां आसानी सां ऐं तमामु तेज़ी सां हिन वेबसाइट खे हलाए सघो था ऐं इन मां फ़ाइदो हासिल करे सघो था। दोस्तों ही जेको मक़सदु असां खणी निकिता आहियूं ऐं सभिनी जे सहकार सां ही इन खे कामयाबु बणाए सघिजे थो। असांखे तव्हांजे तमामु घणे सहकार जी ज़रूरत आहे। जेतिरो थी सघे असां हिन सथ में शामिल थियो ऐं सिंध जे क़ौमी मक़सद में असांजो हथु वंडरायो। सिंध जी तइलीम अॻिते वधाइण में, हिकु नए दौर में, हिकु नई जिद्दत ॾियण में असांजो साथ ॾियो। सिंध सलामत, साथ सलामत।